जिंदगी न्याणी भेण सोब ख़ास कली सां न्याणी भेण सोब ख़ास कली सां जिंदगी न्याणी भेण सोब ख़ास कली सां प्रोफेसर काशी कपड़ो खे हटायो प्रोफेसर काशी कपड़ो खे मेराणी यूनिवर्सिटी इस्लामिया के मेराणी यूनिवर्सिटी इस्लामिया के अति सोब ख़ास कली सां कदम खणी सिंध जे कई ॿियनि हिरासत थियल न्याणियुनि तां माना इहो जबरु ख़तमु करायो हूंदो अहिड़ा खोड़ बदकिरदार प्रोफेसर जेके हींअर परेशान हूंदा थी सघे सुभाणे असांजो नालो न अचे मतां का न्याणी असांजो बि सोभ ख़ासि केली खे ॾिसी मतां असांजो नालो खणी वञे असांजो मुतालबो इहो आहे मोतली मसइले जो हल न आहे अहिड़नि बगड़नि खे बरतरफ़ करे घर बीड़ो कयो वञे छो त ही हिननि जे ज़हननि में हिननि जे दिमाग़नि में हिननि जे रूहनि में शैतान वसियल आहिनि इहे पंहिंजी हरकतुनि खां बाज़ नथी जेके पंहिंजे वालिदैन खे नथा ॿुधाए छो जो वालिदैन खे ॿुधाइनि सिंध जो हिकिड़ो अहिड़ो माहौल आहे जो वालिदैन खे ॿुधाईंदा हुननि जी तालीम मुतासिर थींदो पर मुसलसल ही भेण सोब जेका पंहिंजे वालिदैन खे सलाम पेश कयां थो एक्शन खणी सॼे सिंध अंदरि एहतजाज जे आवाज़ खे जीअं क़ौमी बुलंद करे तइलीमी इदारा आहिनि उन्हनि में न्याणियुनि सां या हिरासमेंट जा वाक़िया आयो जेका अमल जी जेका आहे सम्झूं था पिया सिंध जे जेका आहे न्याणियुनि खे तइलीम खां परे रखण जी हिकु साज़िश आहे जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे असां आला इख़्तियारनि खां घुर कयूं था त न्याणी सोभ सां इंसाफ़ करे आइंदा जे लाइ जेको आहे सो अहिड़े कारीगरनि खे उन्हनि खे जेका आहे सज़ावार करे उन्हनि खे जेको आहे सो कैफरे किरदार ताईं पहुचा वञे ताकी न्याणियुनि मां जेका ख़ौफ़ आयो आहे ख़तमु काशी कपड़ो जेको थोरो टाइमनि खां वठी सिंध जे न्याणियुनि खे यूनिवर्सिटी अंदरि हिरासत में कंदो पियो अचे पर उहे न्याणियूं जेके पंहिंजे वालिदैन खे या पंहिंजे घर वारनि खे या पंहिंजे धीअरुनि खे न पिया ॿुधाए सघे असांजी भेण असांजे बसो ख़ासि केली जी न्याणी जेका प्रोफेसर काशी कपड़ो आहे उहा मेराज यूनिवर्सिटी अंदरि मुंहिंजो पहिरियों वाक़ियो कोन्हे 2015 में भेण वाक़ियो कई खोड़ आहे हर साल कंहिं न कंहिं न्याणीअ सां वाक़ियो अहिड़ा वाक़िया पेश आया पर हीउ इहो करे ॾेखारियईं त न्याणियूं हमेशह पुटनि खां वधीक न्याणियूं हूंदियूं आहिनि ऐं मां सम्झां थो साईं मसूद काशी जी न्याणी न पर हिकिड़ो पुटु आहे जंहिंने साबित कयो आहे काशी कपड़ो खे लाइ त तूं न्याणियुनि खे जेके हिरासमेंट करी थो इहो करणु बंदि करे ॾे त मां सम्झां थो अॼु सोन ख़ासि करे जेके न्याणियूं सभु थी वञनि मां नथो चाहियां त यूनिवर्सिटियुनि मां पंहिंजा लास्ट मिलनि या यूनिवर्सिटियुनि में प्रोफेसर खे